जब सब आए पल केंद्र तुम तासनी केंद्र और झोल न चल हिम्मत वारन जे आरो जी की पवे तो ने चबल सर्दी खत्ता सही गुल जले थी करे वाली गुजरी जे को वक्त में हाले ने ते हाथ न उगर पार गड़ी पौना अगर इरादो आट लिंता है सच जी वाट वाटी ने दहलन दोल पहाड़ फुर्सती पौना बावन में जो आए बल वक्त में आए मफ्त मता कीमत रानी हल को पल हज महीने जे 10 तारीख़ ते कुर्बानी जी ईद मल्हाईंदा आहिनि उनखे ईद उल अज़हा याने कुर्बानी जी ईद चयो वेंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु भेरे कोटली कबीर में खबर शामिल करना से ताज मंदरन की खबर मौजूद। कोटली कबीर बरसा गोट सोराब खान रन में अड़े जदीद दौर में भी प्राइमरी स्कूल की इमारत न मिली ऐं फर्नीचर का महरूम बार जमीन ते वेही तालीम हासिल करण लगा। गोठन वडेरो मोहम्मद उर्स रिंद आंगन खान रिंद गुलाम शबीर रिंद अब्दुल मालिक रिंद दीनमंद रिंद रजामंद रिंद ऐं ॿियनि मीडियारनि खे ॿुधायो त आलिशान बिल्डिंगूं सालनि खां बंदि पयूं आहिनि, पर अफ़सोस जिते ॻोठ जा मासूम ॿार तालीम हासिल कनि था उन्हनि खे बिल्डिंग नथी ॾिनी वञे। हेॾे वॾे अरसे में सिंध हुकूमत असांखे स्कूल जी इमारत ठहिराए न ॾिनी आहे। असां अॼु ॾींहुं ताईं पंहिंजी बिल्डिंग में स्कूल खे पंहिंजी मदद पाण त हलायो आहे। गुज़िरियल बरसातनि में उहा बिल्डिंग किरी पई ऐं मिटी जो ढेर में तब्दील थी वई आहे। फर्नीचर दॿिजी टुटी तबाह थी वियो आहे, जी सबबु करे हाणे ॿार खुले आसमान हेठि ज़मीन ते वेही तालीम पिराइण लॻा आहिनि। हिन वधीक चयो त केतिरनि ई ॻोठनि में सेम्स कोड खां बग़ैर स्कूल जी आलिशान बिल्डिंगूं सालनि खां बंदि पयूं आहिनि। उन्हनि बिल्डिंगनि खे वॾेरनि भोतारनि माल जा वाड़ा करे छॾिया आहिनि। जॾहिं त ॻोठनि जो वधीक चवणु हो त एजुकेशन ऑफिसर नौशर फिरोज़ ऐं तालका मेरापुर एजुकेशन ऑफिसर समेत वस वारनि खे केतिरा ई भेरा लिखत में दरख़्वास्त ज़िबानी अपील कई आहे। हुन सां गॾु एहतिजाज बि रिकॉर्ड करायो, मगर असांजी तव्हां वरनाइण वारो को बि न आहे। हिन वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई त ॻोठ सोराब खान जे स्कूल जो नोटिस वरितो वञे जीअं मासूम ॿार बहितर तालीम हासिल करे सघनि।